फौज पाक फौज कश्मीर बनेगा कश्मीर बनेगा कश्मीर बनेगा। अॼोको ॾींहुं असां इन ई जोश वलवले सां मल्हाए रहिया आहियूं त अॼोके ॾींहं ते 27 अक्टूबर 1947 ते भारत पाकिस्तान जे हिसे कश्मीर ते पंहिंजी जायरत ते कब्ज़ो करे वरितो। असीं उन जायरत जो पैगाम इंटरनेशनल लेवल ते हिननि ॿारनि मासूम ॿारनि जे हिसाब सां ॾियणु चाहियूं था त भारतीय जायरत असांजी नामंज़ूर ऐं असीं पाक फौज जो हिमायती आहियूं। असीं ऐलान करियूं था भारत जी जायरत असांखे कान थी खपे। भारत पंहिंजी जायरत बंदि करे कश्मीर का कब्ज़ो हटाए, न त असांजी पाक फौज भारत के टुकड़ा टुकड़ा करे छॾी। असीं उनखे वरी चऊं था भारत के इंतबाह करियूं था कश्मीर का पंहिंजो कब्ज़ो हटाए। 70 साल में असां जंगू कंदा अचूं, असां 2 जंगू आहिनि जिन असां कामयाबी भारत खे ॿुधाए छॾियो आहे ऐं हींअर ताज़ो भारत जे जहाज़नि खे असां तबाह बर्बाद कयो उहो ॿुधाए छॾियो पाक फौज। ऐं असीं वरी बि इंतबाह करियूं था त असीं कश्मीर सां गॾु आहियूं, पाकिस्तान कश्मीर सां गॾु आहे। पाकिस्तान कश्मीर इंशाअल्लाह हिकु न हिकु ॾींहुं आज़ादु थींदो ऐं कश्मीरी आज़ाद वतन में गुज़ारींदा ऐं भारतीय जायरत ख़त्म थींदी ऐं भारत खे असीं वरी पंहिंजे हिन पैगाम ज़रिए इंटरनेशनल लेवल ज़रिए असीं दुनिया खे पैगाम था ॾियूं त भारतीय जायरत ख़त्म कराई वञे। बहितर इहो थींदो न पाक फौज जे कयो पाकिस्तानी अवाम उन सां गॾु हूंदी ऐं पाकिस्तानी अवाम भारत टुकड़ा टुकड़ा करे छॾींदी ऐं कश्मीरियुनि खे असीं हर क़िस्म जो साथ ॾींदासीं। कश्मीरी असांजा भाउ आहिनि, कश्मीरी असांजा, असीं कश्मीर सां हर मास ते हर टाइम ते गॾु आहियूं ऐं असांजी नंढा मासूम बचड़ा बि असीं पैगाम हिन बचड़नि समेत ॾियूं था। असां कश्मीर सां पंहिंजे बचनि समेत कुर्बानी ॾियण तयार आहियूं ऐं कश्मीर आज़ादु करे रहंदासीं ऐं असीं ऐलान था करियूं कश्मीर बनेगा कश्मीर बनेगा कश्मीर बनेगा।